सभिनीनि खे मुंहिंजो नालो प्रीति दुर्गेश टेवानी आहे। मां सीनियर केजी में पढ़ंदी आहियां। मां तव्हां सभिनीनि खे हिकु कविता मुंहिंजी नानी जे बारे में ॿुधायां थी। मुंहिंजी नानी रोज़ ॿुधाए नई कहानी। मुंहिंजी नानी घर जी रानी रोज़ ॿुधाए नई कहानी। मुंहिंजी नानी सुबह सवेरे उथंदी आहे, नाम धड़े जो वठंदी आहे। सुबह सवेरे उथंदी आहे, नाम धड़े जो वठंदी आहे। आई सभा की ईअ निमाड़ी, आई सभा की ईअ निमाड़ी। मुंहिंजी नानी घर जी रानी रोज़ ॿुधाए नई कहानी। मुंहिंजी नानी सबसो मिठो बोले थी, राज अंदर जा खोले थी। सबसो मिठो बोले थी, राज अंदर जा खोले थी। मां कीअं जहिड़ी हिन जी वाणी, मां कीअं जहिड़ी हिन जी वाणी। मुंहिंजी नानी घर जी रानी रोज़ ॿुधाए नई कहानी। मुंहिंजी नानी हर को